जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिट्टी जी तूफ़ान बाद बरसात जो सिलसिलो जारी आहे। मीरपुर ख़ासि टंडो अलहियार ऐं टंडो जाम में अंबनि ऐं ॼमूं जे बाग़नि खे नुक़सानु थियो आहे। मिट्टी जे तूफ़ान सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जा थंभा, साइन बोर्ड, वण ऐं कखावन घरनि जूं छितियूं उॾामी वियूं आहिनि। बरसात ऐं तूफ़ान सबबि बिजली जो निज़ाम दरहम बरहम थी वियो आहे। हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मिट्टी जे तूफ़ान खां पोइ हल्की हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि मौसम ख़ुशगवार थी वियो आहे। मिट्टी जे तूफ़ान सबबि कासमाबाद समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में साइन बोर्ड किरी पिया आहिनि। वाधूबाह रोड ते वण किरण सबबि केतिरा ई कलाक ट्रैफ़िक मुअतल रही। जामशोरो, नवाबशाह, टंडो अलहियार, कंदकोट, शिकारपुर, तलहार, सकरंड, चंबड़, उकरी, चौदगी, मिठियाणी, शिकारपुर, संजर चांग, शाहपुर चाकर, काज़ी अहमद, पटेडन, जमाल शाह, कड़ियो घंवर, थाणो बुलाखान, कोटड़ी, टंडो जाम, मंज़ूराबाद, सिरहाड़ी ऐं सन समेत ॿियनि इलाइक़नि में मिट्टी जे तूफ़ान खां पोइ बरसात पई आहे। नवाब वली मोहम्मद जे ॻोठ फाज़िल राहू में मिट्टी जे तूफ़ान सबबि घर जी भित किरी पई। नतीजे में 12 वरियनि जो जुनैद लाखो फौत थी वियो ऐं मोहम्मद लाखो ज़ख़्मी थी पियो। टंडो अलहियार शहर जे टंडो सूमरो रोड ते तूफ़ान सबबि दुकान जो छपरो किरण सबबि राशिद कुरैशी सख़्तु ज़ख़्मी थी पियो। सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिट्टी जे तूफ़ान सबबि बिजली जा थंभा, साइन बोर्ड, वण ऐं कखावन घरनि जूं छतियूं उॾामी वियूं। बिजली जो निज़ाम दरहम बरहम थी वियो आहे।